जी नाज़रीन, मुल्क अंदर लॉकडाउन के करे जो गुज़िरियल 3 महीननि खां कारोबार मुतासिर थियो है। उते सिंध की सकाफ़त अजरक जो जो कारोबार है वो भी तमाम घणो मुतासिर थियो है। भिटशा की नगरी में केतरा ही अजरक सेंटर मौजूद हैं। असीं हिन वक्त भिटशा के मुख़्तलिफ़ अजरक सेंटरन ते कम कंदड़ कारीगरन सां ॻाल्हि ॿोल करियूं था। लॉकडाउन के 3 महीना थिया आहिनि त उन सां गॾु कारोबार माना इलाही तमामु पोइ इलाही वियो आहे ऐं माना वापारी आहिनि जा एॾा सेठ हुननि जे माल वञे थो त उहे बि माना को बि असां तावन कोन था कनि, छो जो लॉकडाउन आहे। उन हिसाब सां जेके लोकल नमूने सां ग्राहक ईंदा आहिनि, सुठे नमूने सां ईंदा आहिनि, उहे बि कोन पिया अचनि। जी 3 महीना लॉकडाउन थियो, लॉकडाउन के हिसाब से कारोबार तमाम असांजो बीह वियो आहे। हिकिड़ो त असीं ठाहियो जेकी शइ रखूं पिया सेल कोन थी थिए, ॿियो खपे बि कोन थी। इन हिसाब सां तमामु परेशानी वधी आहे इलाही ॾींहंनि खां माण्हू। ऐं असांखे तक़रीबन लाइ केतिरा मज़दूरनि जा के बेरोज़गार वेठा आहिनि घरनि में, ऐं जिन जो माना रोज़ी न आहे। छो जो सेठनि जे खयों था वञनि अजरक, हू चवंदा त लॉकडाउन में दुकान बंदि लॻो पिया, सेल थिए ई कोन थी, असीं छा वठी कयूं। हुकूमत सां इहो ई मुतालबो आहे त जेके असांजा मज़दूर बेरोज़गार उन्हनि खे वज़ीफ़ो ॾिनो वञे, या उन जे करे को न को हल कढियो वञे, या मुर्शिद लतीफ़ी दरगाह खुली वञे त उन करे जेके मुसाफ़िर अचनि था त असांजो कारोबार थी सघे। ऐं ॿाहिरि जे माण्हुनि जो हिते न अचण जे करे हिन जेको सिंध जी जेका सकाफ़त आहे उन काफ़ी हद ताईं जेको सो नुक़सानु पहुतो आहे। माना हिन जी ख़रीदारी उहा बिल्कुलु न आहे। ॿाहिरि जा माण्हू ईंदा आहिनि त जीअं ॿाहिरि मुल्कनि मां, पूरी सिंध मां, अबा भिटशा मां को गिफ्ट वठी वञूं, का सूखड़ी वठी वञूं। मुर्शिद लतीफ़ी दरगाह जे बंदि हुअण जे करे माना भिटशा जो तक़रीबन जेको माना जो कारोबार आहे, जेको धंधो आहे, बिल्कुलु बंदि आहे। 3 महीननि खां मुसलसिल जेको लॉकडाउन थियो आहे ॾाढो मुतासिर थियो आहे। असल में त जेके असांजे ख़रीदार वारा ईंदा आहिनि त दरगाह जे ख़ासि तौर ते दरगाह मुकमल तौर ते बंदि आहे। उन हिसाब सां काफ़ी असांजे अजर खे बि नुक़सानु पहुतो आहे। जी नाज़रीन, शहरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी में कम कंदड़ ही जेके अजरक जा कारीगर आहिनि, इन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त मुल्क में जेको 3 महीननि खां लॉकडाउन जो सिलसिलो जेको हलंदड़ आहे, उनमें जिते ॿियो कारोबार त तमामु घणो मुतासिर थियो आहे, मगर सिंध जी सकाफ़त अजरक जे हुनर खे बि तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। ऐं हिननि जो इहो चवणु आहे त अॻु जी भेट में 3 महीननि जे लॉकडाउन दौरान असांजी अजरक जेका आहे उनजी ख़रीदारी में भी तमाम घणी घटिताई अची चुकी है। ॿिए पासे इन्हनि जो इहो मुतालबो आहे त हुकूमत लॉकडाउन में नरमी सां गॾोगॾु जेके दरगाहूं आहिनि उहे बि खोलियूं वञनि त जीअं अजरक जो जेको कारोबार आहे उहे पांधेड़नि जे अचण जे करे जेको आहे न वधीक थी सघे। हिननि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। हिननि टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडिया। कैमरा में निसार मंगरियो सां गॾु रजब अली बोज़दार, टाइम न्यूज़ भिटशा।